मां आहियां जो होस्ट अकबर मज़ारी ऐं ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। जाहिल, घटि तालीम वारो ऐं बद तहज़ीब जुगाड़ी सहाफ़ी समाज लाइ केतिरो नुक़सानकार आहे। सहाफ़त खे समाज जो आईनो चयो वेंदो आहे, पर जॾहिं इहो आईनो टुटी वञे या धुंधलो थी वञे या ज़ाती नफ़रतुनि सां भरिजी वञे, तॾहिं उहो समाज खे सच न पर बदसूरती ॾेखारे थो। हिकु जाहिल, घटि तालीम याफ़्ता ऐं बद तहज़ीब जुगाड़ी सहाफ़ी समाज लाइ आईनो न पर ज़हर बणिजी वेंदो आहे। अहिड़ो सहाफ़ी न तहक़ीक़ खे सुञाणे थो, न ख़बर ऐं अफ़वाह में फ़र्क़ु करे सघे थो। हुन जो मक़सदु सच पेश करणु न पर शोर करणु, माण्हुनि खे वेढ़ाइण ऐं ज़ाती फ़ाइदा हासिलु करणु हूंदो आहे। अहिड़ो ई असांखे मंज़र कल्ह कश्मीर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर ॿाहिरां नज़र आयो, जिते सोशल वर्कर फज़ल मज़ारी हिकिड़ो सहाफ़ी आहे इनायतुल्ला मलिक उन खां इहो सुवाल कयो त तव्हां सहाफ़ी आहियो, तव्हांजो कमु आहे हक़ सच लिखणु, तव्हांजो कहिड़ो कमु डेली तव्हां सेंटर जे अंदरि अची करे वेठा हूंदा आहियो। चए माण्हुनि असांखे ॿुधायो आहे त अव्हीं हिते कमीशन ते वेठा आहियो ऐं माण्हुनि खां ब्लैकमेल करे उन्हनि खां कार्ड वठी करे तव्हां हिकु एजेंट जो किरदारु अदा कयो था। तव्हां पैसा नेज़ माण्हुनि खे पैसा कढाए ॾियो था। इहो सवाल हिकु नाम निहाद ठग सहाफ़ी खे एतिरो न वणियो जो उहो बिलाख़िर गारगंद ते लही आयो। जाहिल जी ज़बान तलवार खां वधीक ख़तरनाक हूंदी आहे। इल्म खां ख़ाली सहाफ़त समाज जी तबाही। जॾहिं सहाफ़त इल्म ऐं शऊर ऐं ज़िमेवारी खां ख़ाली थी वञे थी, तॾहिं इहा क़ौमनि खे जोड़ण बदिरां टोड़ण लॻे थी। अहिड़ो जुगाड़ी सहाफ़ी बग़ैर सबूत इल्ज़ाम हणे थो, बग़ैर ॼाण राय ॾिए थो ऐं बग़ैर ज़मीर माण्हुनि जे इज़तुनि सां खेॾे थो। जंहिं वटि इल्मु नाहे सो कलम जो हक़ बि नथो रखे। बद तहज़ीबी सहाफ़त जे साख ते हिकु बदनुमा दाग़ आहे। सहाफ़ी जो लहजो संदसि किरदार जो अक्स हूंदो आहे। बद तहज़ीब सहाफ़ी जेको गारियुनि ताननि ऐं नफ़रतनि भरी ॿोली इस्तेमालु करे थो, न रुगो पाण खे पर पूरे सहाफ़ी बिरादरी खे बदनाम करे थो। लफ़्ज़ अगरि सुठा हुजनि त दुश्मन बि दोस्त थी वेंदा आहिनि, पर जॾहिं लफ़्ज़ ख़राब गंदा हुजनि तॾहिं तव्हांजो सच बि माण्हुनि खे कौड़ो लॻंदो आहे। अहिड़ा सहाफ़ी मुआशिरे में नफ़रत, शक ऐं इंतिशार पैदा कनि था। हू माण्हुनि खे सच खां परे करे जज़्बाती नारा, जाली ख़बरूं, ज़ाती एजेंडा अॻिते आणनि था। नतीजे में समाज में अफ़रा तफ़री, बेएतमादी ऐं इख़लाक़ी ज़वाल पैदा थिए थो। सच अकेलो हुजे तॾहिं बि ताक़तवर हूंदो आहे, पर जाहिल सहाफ़ी सच खे अकेलो छॾे कूड़ जे पासे हली पए थो। सहाफ़त ज़िमेवारी आहे न को धंधो। सहाफ़त को तमाशो न आहे, ना ई सस्तो धंधो। इहा ज़िमेवारी आहे, इबादत आहे, अमानत आहे। जंहिं वटि इल्मु, इख़लाक़ ऐं बर्दाश्त न हुजे, उन जे लाइ सहाफ़त ज़हर बणिजी वञे थो। कलम अमानत आहे, इन सां गद्दारी न करणु घुरिजे। हिकु जाहिल, घटि तालीम वारो ऐं बद तहज़ीब जुगाड़ी सहाफ़ी समाज लाइ इंतिहाई नुक़सानकार आहे, छाकाणि त हू सच खे दफ़न करे कूड़ खे मथाहूं करे थो। समाज खे अहिड़ियुनि सहाफ़ियुनि खां ख़बरदार रहणु घुरिजे ऐं इल्मु ऐं इख़लाक़ जी ज़िमेवारी रखंदड़ सहाफ़त खे हथी ॾियणु घुरिजे। अॼु जे दौर में डिजिटल सहाफ़त रुगो अख़बार या टीवी ताईं महदूद न आहे, पर सोशल मीडिया उन जो वॾो मैदान बणिजी चुको आहे। बदकिस्मती सां जॾहिं को जुगाड़ी ठग सहाफ़ी कूड़ी प्रोपेगंडा खे ख़बर बणाए पेश करे थो, तॾहिं बिना तहक़ीक़ ऐं बिना हक़ीक़त ॾिसण जे हिकु मज़मती फ़ौज यकदमि एक्टिव थी करे सोशल मीडिया ते निकिरी पए थो ऐं शोर मचाइणु शुरू करे थो। इहो शोर न सच लाइ हूंदो आहे, न इंसाफ़ लाइ, पर जज़्बाती नारा, ज़ाती वफ़ादारियूं ऐं अखियूं बंदि करे कायल हिमायत हूंदी आहे। जॾहिं अक़ल सुम्ही रहे थो तॾहिं शोर जाॻे थो। कूड़े ख़बर खां जज़्बाती तूफ़ान ताईं ठग सहाफ़ी जो कमु हूंदो आहे अधु सच, वधायल जुमिलनि ऐं ज़हर भरियल लहजे सां माण्हुनि जे ज़हननि में शक पैदा करणु। जॾहिं अहिड़े ख़बर सोशल मीडिया ते वधे थी, तॾहिं मज़मती फ़ौज उनखे बग़ैर तस्दीक शेयर करे, तबसरा करे ऐं इल्ज़ाम तराशी शुरू करे थी।
कूड़ जॾहिं वर्जायो वञे तॾहिं सच लॻंदी आहे। अहिड़े अमल सां हक़ीक़त दफ़न थी वञे थी ऐं कूड़ खे ताक़त मिले थी। मज़म्मती फ़ौज, शऊर या अंधे पैरवी। सवाल इहो आहे त छा इहा फ़ौज वाकई मज़ाहिमत करे रही आहे या रुगो कंहिंजे एजेंडा जो आवाज़ बणियल आहे। हक़ीक़त इहा आहे त अक्सर अहिड़ा माण्हू बिना ॼाण, बिना दलील ऐं बिना समझ जे सिर्फ़ जज़्बात जे वहकिरे में वहिजी वञनि था। जंहिं वटि सवाल न आहे सो जवाबनि जो ग़ुलाम हूंदो आहे। हक़ीक़ी मज़ाहिमत सवाल करण सां शुरू थिए थी, शोर करण सां न। समाज लाइ ख़तरनाक रुझान इहो आहे त कूड़े प्रोपेगंडा ऐं अंधे मज़ाहिमत समाज खे ॿिनि हिसनि में विरहाए छॾियो आहे। एतमाद टुटे थो, नफ़रत वधे थी ऐं सच ॻोल्हणु मुश्किल बणिजी वञे थो। अहिड़ो माहौल जमहूरियत, सहाफ़त ऐं समाज लाइ नुक़सानकार आहे। सच देर सां ई सही पर शोर खां मथां हूंदो आहे। ज़िम्मेवार सहाफ़त ऐं ज़िम्मेवार मज़ाहिमत हर माण्हू जो बुनियादी फ़र्ज़ आहे। सहाफ़ी लाइ ज़रूरी आहे त हू ख़बर ॾियण खां अॻु हक़ीक़त जी तस्दीक करे। जॾहिं त सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़नि ते बि ज़िम्मेवारी आहे त हू हर ॻाल्हि खे बिना सोच शेयर न कनि। मज़ाहिमत तॾहिं असराइती थींदी जॾहिं इहा सच, दलील ऐं शऊर ते ॿधल हुजे। शऊर सां कयल ख़ामोशी जाहिल जे शोर खां वधीक ताक़तवर हूंदो आहे। जुगाड़ी ठग सहाफ़ी जे कूड़े प्रोपेगंडा खां पोइ पैदा थींदड़ मज़म्मती शोर दरअसल समाज जे शऊरी कमज़ोरी जो अक्स आहे। जेकॾहिं समाज खे अॻिते वधणो आहे त उनखे शोर खां अॻु सोच, नारे खां अॻु दलील ऐं इल्ज़ाम खां हक़ीक़त खे अहमियत ॾियणी पवंदी। जी नाज़रीन, इहो हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो, पंहिंजी राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कंदा। असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।